नाज़रीन, अॻूणे वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी यादि में पीपुल्स पार्टी तरफ़ां 3 ॾींहंनि वारो सक़ाफ़ती मेलो लगायो वियो। उन ई हवाले सां मीरो खान मां रिपोर्ट करे रहियो आहे सफदर अली तुनियो। दुनिया की अज़ीम लीडर ऐं पीपल्स पार्टी शहीद चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की यादि में पीपल्स पार्टी सिजाल जो तरफां लगायल 3 ॾींहंनि वारे सक़ाफ़ती फेस्टिवल जो पीपल्स पार्टी अगवान नवाबज़ादा गदा हुसैन खान गोपांग इफ्तिताह कयो। सक़ाफ़ती फेस्टिवल की इफ्तिताही तक़रीब में आयल मेहमान खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। जॾहिं त 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ सक़ाफ़ती फेस्टिवल में भुट्टे ख़ानदान जी तस्वीरुनि जी नुमाइश सां गॾु मलाखड़ो, कार, जंप, डांदनि, घोड़नि ऐं उठनि जी गोश समेत ॿिया सक़ाफ़ती प्रोग्राम पिणु पेश कया वेंदा। उन मौक़े ते फेस्टिवल मौजूद मेहमानन ऐं पीपल्स पार्टी अगवान आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भुट्टो फैमिली जो नायाब तस्वीरूं केतरे क़दुर असां मेहनत सां अरेंज करे हिते लगाया आहिनि। अॼु असांजे तालके सिजाल जुणे जी पूरी आवाम तमामु ख़ुशि आहिनि। असीं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको दुनिया जी लीडर आहे, उन जे नाले सां उनखे यादि करण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम कंदा रहूं ऐं असीं तमामु ख़ुशि आहियूं। अहिड़ा फेस्टिवल या अहिड़ा सक़ाफ़ती प्रोग्राम थियणु खपनि ऐं ख़ासि करे वरी जेको असां हे करायो आहे शहीद राणी जे नाले ते, शहीद राणी जी त अहिड़ी शख़्सियत हुई, उन जे लाइ त जेतिरा प्रोग्राम कजनि उहे घटि आहिनि। मां उन्हनि खे एप्रीशिएट थो कयां ऐं हिते ॾाढो हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे। असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त ईंदड़ साल बि अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। जीअं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां ही फेस्टिवल मनसूख़ आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो तमामु घणियूं तस्वीरूं लॻायूं हुयूं आहिनि जेके वर्कर ॾिसी तमामु ख़ुशि थी रहिया आहिनि। जीअं त तव्हां ॾिसो कोरोना जी हिकिड़ी वबा हुई जंहिंजे करे सॼी दुनिया पंहिंजो परेशान हुई ऐं परेशानी जे आलम खां पोइ ज़िंदगी मामूली ज़िंदगी में असां सभु वापसि थिया आहियूं। उन में अची करे अहिड़ो प्रोग्राम ॾिसी तमामु ख़ुशी थी आहे। लॉकडाउन दौरान जेके माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद हुया, इन जे करे जेको आहे सो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नाले सां इहे पाण में मीटिंग करे तहलके सिजाल जुड़नि जे तंज़ीम इहा शइ कई आहे त जंहिंमें सक़ाफ़त जे हिसाब सां माण्हू उजागर थियनि ऐं निकिरी अचनि। हुनजो वधीक चवण इहो त 1 साल खां कोरोना जी वबा सबबु जेकी माण्हू परेशान हुआ, उन्हनि जे चेहरनि ते मुरकूं आणण लाइ शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां फेस्टिवल करायो आहे। अॼु इलाइक़े जा माण्हू बेहद ख़ुशि नज़र अचनि था। आईंदा बि अहिड़ा प्रोग्राम कराईंदासीं। कैमरामैन अज़हर अली बब्बर सां गॾु सफदर अली तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो खान।